अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हम श्री यूट्यूब चैनल के प्रोग्राम सूरत हाल में अवां खे भलीकार। नाज़रीन, सिंध जे सूरत हाल के ॾिसूं था त पोइ असांखे का बहितर या बहितरी थींदे नज़र कोन थी अचे पई। पोइ मजबूरन असांखे उहे ॻाल्हियूं पॉइंट आउट करणियूं पवनि पियूं जेके मीडिया रिपोर्ट करे थी पई, जेके असां ॾिसूं था पिया, उहे के बहितर न आहिनि। इन जे करे असांजा जेके प्रोग्राम आहिनि सूरत हाल जा, उन में जॾहिं असां हक़ीक़त खे पेश कंदा आहियूं त पोइ बहितरी जी ॻाल्हि असां बि न करे सघंदा आहियूं, छो त बहितरी असांखे किथे नज़र कोन थी अचे पई। काफ़ी दोस्त ईअं बि चवंदा आहिनि तव्हां सिर्फ़ु तनक़ीद कयो था, जेके सुठा कम आहिनि उन्हनि जी साराह छो था कयो। असां कंदा आहियूं पर असांखे नज़र घटि था अचनि पिया। हींअर बि ॾिसो, अॼु असां ॿिनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं न। हिकिड़ो जेको चीफ जस्टिस लॉ ऑफिसर्स जे बारे में, ख़ासि तौर ते सिंध हुकूमत ते ऐं सिंधी मतिलबु जेको सिंध जो इलाइक़ो, सिंध जो सूबो आहे, उन जी आवाम जे टैक्सनि ते जेके पलींदड़ लॉ ऑफिसर आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कई आहे। ऐं ॿिए पासे हिकिड़ी वीडियो वायरल थी आहे, हिकिड़ो ॿारड़ो आहे, कश्मीर जो आहे या गंदकोट जो आहे, उनजी उमिरि 6-7 साल आहे। ही जेके धाड़ेल आहिनि, इंसान त चऊं ई कोन, हिननि इंसान आहिनि ई कोन। न ही इंसान आहिनि, न हिननि जा सपोर्टर इंसान आहिनि, न हिननि खे खाद खुराक पहुचाइण वारा इंसान आहिनि, न हिननि खे भुंग वठी हिननि खे पैसा ऐं हथियार ॾियण वारा इंसान आहिनि, न ई हिननि जे वरी माइटनि मिटनि खे छॾाईंदड़ ऑफिसर हुजनि या पॉलिटिकल माण्हू हुजनि या जागीरदार हुजनि या सियासतदान हुजनि या रियासत जा नज़र न ईंदड़ गुमाश्ता या ऑफिसर हुजनि, उहे बि इंसान न आहिनि। हिकिड़े नंढड़े ॿारड़े खे ज़ंजीरुनि में लटकाए ऐं उनखे तशदुद कनि था पिया, उन खां पंहिंजे माइटनि खे। हाणे उहे भुंग त ॾींदा, पर तव्हां ॾिसो त ॿाहिराड़े जे माण्हू वटि हींअर एतिरो पैसो आहे जो भुंग भरे सघे, ऐं उन्हनि सां उन पंहिंजे ॿारड़े जी वीडियो ॾिसंदे छा न थियो हूंदो। दिलि ते हथु रखिजो, छा न गुज़री हूंदी उनजी माउ, उनजे पीउ, उनजे ॿियनि मिटनि माइटनि ते, जिन पंहिंजे नंढड़े मासूमड़े खे दाऊं कंदे ॾिठो हूंदो। ऐं जॾहिं वरी हिननि धाड़लनि खे सख़्ती थिए थी के सुठा ऑफिसर अचनि था, त पोइ असांजूं जेके आहिनि इंसानी ह्यूमन राइट्स कमीशन वारा, उहे अची था वञनि। अहिड़नि तस्वीरुनि ते तव्हां ॾिठो आहे कॾहिं ह्यूमन राइट्स कमीशन वारनि को कयो हुजे, को बतड़ियूं ॿारियूं हुजनि, को माण्हुनि सां उन्हनि सां वञी उन्हनि जे माइटनि सां मिलिया हुजनि, हमदर्दी कई हुजे? तव्हांखे नज़र न ईंदो। फैशनेबल माण्हू आहिनि। पोइ जेकॾहिं कंहिं पुलिस खां का किथे ग़लती बि थी वई, कंहिं चोर खे, कंहिं लोफर खे, कंहिं बदमाश खे मारींदे, त उनजे पुठियां पइजी वेंदा आहिनि। इहे असांजा इंसान दोस्त ऐं ह्यूमन राइट्स कमीशन जा असांजा जेके अलम बरदार आहिनि, उन्हनि जी ॻाल्हि था करियूं पिया। ऐं ॿिए हंधि असां ॾिसूं था त असांजो जेको हिकिड़ो इंतिहाई मोतबर दानिश्वर आहे, नसीर मेमण साहिबु, उन हिकिड़ो पंहिंजो वॾो हिकिड़ो टिखो तफ़सीली कालम लिखियो आहे धाड़ेल इंडस्ट्री ऐं धाड़ेल कल्चर जे बारे में। हुन इहो बि चयो आहे त मां बेनिफिशरी केरु आहिनि। हिकिड़े हंधि लिखे थो त जेकॾहिं तव्हां ट्विटर खे बंदि करे सघो था, जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल माण्हुनि खे सियासी जलसा जुलूस करण खां रोके सघो था, त छा तव्हां वटि एतिरी ताक़त न आहे त अहिड़े क़िस्म जूं जेके ख़ौफ़ाइतियूं, जेके पूरे मुआशिरे खे ॾुख में मुब्तला करे छॾनि ऐं ख़ौफ़ में आणे छॾनि, सोशल मीडिया ते जेके वीडियोज़ वायरल थियनि था, उन्हनि खे तव्हां नथा रोके सघो। पोइ या तव्हां रोकणु नथा चाहियो या उन्हनि जे हलण में बि तव्हां सहूलियतकार आहियो, त पोइ इहे कीअं रोकबियूं? हुन इन इंडस्ट्री खे हिकिड़ो जोड़े छॾियो आहे त हथियार किथां था अचनि पिया, हथियार केरु थो पहुचाए पियो, जागीरदार छा थो करे पियो, जागीरदारनि खे सपोर्ट कंहिंजी आहे, जागीरदारनि जी हुकूमत कीअं थी हले पई, ऐं उतां जे माण्हू भोगनि था पिया। माना लखें एकड़ ज़मीन तव्हांजी ज़री ज़मीन जेका असांजे मईशत में हिकिड़ो बहितर किरदारु अदा करे सघे, माण्हू ख़ुशहाल थी सघनि, उहा ग़लति तरीक़े सां जहिड़नि में, हथियारनि जे तरसील में, माण्हुनि खे मारण में, अगवा करण में, ऐं उनजा बेनिफिशरी उहे सरदार आहिनि, कामोर आहिनि, ऐं उहे ॻुझा माण्हू आहिनि जिन जो इन में डायरेक्ट या इनडायरेक्ट फ़ाइदो आहे।
न त हथियार जेकॾहिं दर आदम ख़ैल मां हले थो त उहो पहुचे कीअं थो अचे कश्मीर ऐं कंदगोट में। ऐं ॾुख वरी ॾिसो सीएम साहिबु छा थो फरमाए त असां हिकिड़ा ख़ानगी माण्हू न उन्हनि खे इंगेज कयो आहे त इहे धड़ियलनि सां विढ़ंदा। मतिलबु त हिकिड़ा धड़ियल सुठा आहिनि, हिकिड़ा ख़राबु आहिनि। ही गुड तालिबान ऐं बेड तालिबान वारी जेका तव्हां राग गायो आहे न, उहो महिरबानी करे बंदि कयो। धड़ियल ई हूंदो आहे। अॼु इहो तव्हांजे चवण ते विढ़े थो पियो, सुभाणे इहो वरी तव्हां सां विढ़ंदो ऐं आवाम सां विढ़ंदो। उन वक़्त में पोइ तव्हां छा कंदो? जेकॾहिं ॿिनि क़बीलनि जो जहिड़ो आहे त उन्हनि ॿिनि क़बीलनि खे कानून जे कचाड़े में आंदो वञे। इहो कमु करणु रियासत जो कमु आहे। उन्हनि खे हथियार केरु थो पहुचाए, ऐं जेको तव्हां चओ था जंगी हथियार उन्हनि वटि पहुतल आहिनि, केरु न आहिनि। ऐं पोइ तव्हां छा उन्हनि जेके क़बीले जे माण्हू खे वठी आया आहियो, उन्हनि वटि जेके हथियार आहिनि उहे लाइसेंस याफ़्ता आहिनि। उन्हनि वटि हथियार कीअं पहुता, उहे हाणे तव्हांजा दोस्त आहिनि, उन्हनि खां पुछी वठो। हथियारनि जी रफ़्तार रोक कयो। तव्हां वटि एतिरा वसीला आहिनि जो तव्हां उन्हनि खे बहितर इस्तेमालु करे सघो था पिया। जेकॾहिं तव्हां इस्तेमालु करणु चाहियो उन्हनि खे, जेकॾहिं तव्हां न इस्तेमालु करणु चाहींदो ऐं ॻाल्हियूं कंदो ऐं तव्हां चवंदो त 6 महीना पहिरीं जेका सरकार निगरान हुई उन्हनि जे करे धाड़ियल वधिया आहिनि। तव्हांखे यादि ॾियारूं था त 23 में मार्च 2023 में अवां जी हुकूमत हुई, सिंध में तव्हां वेठा हुयो ऐं उन वक़्त में तव्हांखे 15 साल थी चुका हुया। उन वक़्त में तव्हां तक़रीबन 3 अरब रुपया जंगी हथियार ख़रीद करण जे लाइ पंहिंजे अवाम जे टैक्सनि मां जेका बजट आहे उन मञा तव्हां अलॻि कया हुया। उन्हनि छा थियो, उन जवाबु केरु ॾींदो? मतिलबु हर तव्हां 16 साल में तव्हांखे कुझु बि न चइजे ऐं 6 महीना जेका सरकार हुई उन वॾा कीस कया। असां छा चऊं? लफ़्ज़ इस्तेमालु करियूं? तव्हांखे उहा शइ आहे या कोन्हे का? ऐं पोइ उहे असां 2 तस्वीरूं ॾिसूं था न त जेकॾहिं ऑफिसर बजाए पंहिंजे कमु करण जे, पंहिंजी ताक़त खे शो करण जे ऐं ज़िले जा कमानी वतन तव्हांखे चांहियूं पियारींदा ऐं पंहिंजे हथनि सां खणी कोप विराईंदा वतंदा, त पोइ इहो आम माण्हू ते कहिड़ो वेंदो न्यापो, कहिड़ो वेंदो मैसेज, कहिड़ो वेंदो त MNA MPA मिनिस्टर एतिरो ताक़तवर आहे जो ज़िले जो कमानी एॾो वीचारो उन जे अॻियां हेठां ई थो करे पियो ऐं ॾाढो भलो माण्हू आहे त उन्हनि खे पंहिंजे हथनि सां खणी ऐं पूरी टेबलुनि ते चांहि सर्व थो करे पियो। जेकॾहिं इहो SP साहिबु कंहिं पोड़े खे, कंहिं ग़रीब खे, पंहिंजे ऑफिस में आयल कंहिं ज़रूरतमंद खे चांहि पियारियां त बहितर लॻे हा। पर इन मञा हुनजी इहा का सुठाई नज़र कोन थी अचे पई। ऐं इहो जेको जेस्चर वञे पियो न त पोइ इहो MNA MPA ऐं मिनिस्टर ताक़तवर थो ॾिसे पियो ऐं माण्हुनि वटि इहो मैसेज वेंदो असुलु ताक़तवर त ही वेठा आहिनि, ही त कानून नाफ़िज़ करण वारा इन्हनि खे चांहियूं पियारींदा वतंदा आहिनि, हथ धोआरींदा वतंदा आहिनि, त इन्हनि जी ताक़त कहिड़ी थींदी पई। उन जॻह ते वरी तव्हां ॾिसो त चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट सिंध में लॉ ऑफिसरनि जो ॻाणेटो कयो आहे त ख़बर पई आहे त असां वटि 80 सिंध गवर्नमेंट में 80 लॉ ऑफिसर आहिनि जिन जी पघार महीने जी 5 लख रुपया आहे। बाक़ी जेके मुराद इन खां अलावा आहिनि, यानी उनखे गाॾी मिलंदी आहे, उनखे पेट्रोल मिलंदो आहे, पर सिर्फ़ु उनजी पघार 5 लख रुपया आहे। यानी कि 4 करोड़ रुपया सिंध जे अवाम जो टैक्स चंद माण्हुनि खे ॾिनो थो वञे ऐं वापसीअ में केस बि कोन था हलनि पिया। जेके बि केस आहिनि उन्हनि ते तारीख़ वरिती थी वञे पई ऐं आख़िर हाणे चीफ जस्टिस दांह थो करे पियो त छा था करियो पिया? छा सिंध जे अवाम जो पैसो एतिरो तव्हां बेदर्दी सां इस्तेमालु करे सघो था पिया? ऐं हू कनि था पिया छो त हिते जेके हुकुमरान आहिनि उहे अवाम जे अॻियां जवाबदार न आहिनि। हू बसि कुझु माण्हुनि जे अॻियां ऐं कुझु क़ुवतुनि जे अॻियां जवाबदार आहिनि। उन्हनि खे हू ख़ुशि रखे था अचनि पिया, अवाम खे चीबाटनि था पिया। पंजाब सूबे जी आदमशुमारी असां खां अढाऊणी आहे। जेकॾहिं असांजी 5 करोड़ ऐं 80 लख जी आहे आदमशुमारी, त पंजाब जी 12 करोड़ 80 लख आदमशुमारी आहे। उते 86 लॉ ऑफिसर आहिनि ऐं उतां जो जेको हुयो अटॉर्नी एडवोकेट जनरल, उन चयो पिए त असां अञा हिननि जा 20 घटाए 66 ते आणींदासीं। बलूचिस्तान जेको एॾो वॾो जाग्राफी जे हिसाब सां आहे, तमामु वॾो चइनी सूबनि में सभिनी खां वधीक एरिया वाइज़ वॾो सूबो आहे, उते सिर्फ़ु 18 लॉ ऑफिसर आहिनि। ऐं KP में त आहिनि ई उते जेके बि आहिनि उहे बि एॾा अॻिते आहिनि। असां वटि अवाम जो पैसो एॾो बेदर्दी सां इस्तेमालु थो थिए पियो हिकिड़े पासे, ऐं ॿिए पासे अवाम खे का बि जाइज़ हक़, जाइज़ सहूलियत मिले कोन थी पई ऐं धाड़ियलनि खां बि माण्हू खे कोन थो बचायो वञे। इहा आहे असांजे सिंध गवर्नमेंट जी कारकर्दगी, जंहिं ते वेही ऐं ॾाढो बहितर नमूने सां
प्रेस कॉन्फ्रेंसूं कंदा आहिनि ऐं नारा हणाईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे बेवकूफ़ ठाहींदा आहिनि, पोइ ॾोह कंहिंजो आहे? ॾोह उन्हनि जो कोन्हे को। ॾोह न जागीरदार जो हूंदो आहे, न ज़मीनदार जो हूंदो आहे, न मुर्शिद जो हूंदो आहे। ॾोह हूंदो आहे मुरीद जो, कमी जो, अवाम जो, जेको इन्हनि खे पंहिंजी ताक़त ॾेई एसि ताईं पहुचाए थो। जेसि ताईं तव्हां असां न सोचींदासीं तेसि ताईं इहे भोगनाऊं थींदियूं रहंदियूं। असां इहे वाक़ा कंदा रहंदासीं, वरंदो कुझु बि न। नाज़रीन, सूरत हाल इहा आहे त सिंध जो पैसो बेदर्दी सां लुटियो फुरियो वञे थो ऐं सिंध जे अवाम खे को फ़ाइदो कोन थो पवे। प्रेस कॉन्फ्रेंसूं भली केतिरियूं बि कंदा हुजनि। अॼु जी सूरत हाल इहा आहे। अव्हांखे असांजो प्रोग्राम कीअं लॻो, अव्हांजी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। सब्सक्राइब ज़रूरु कजो, शेयर ज़रूरु कजो। अला भाई।